अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सेनेट चूंड खां हिकु ॾींहुं अॻु इस्लामाबाद मां PTM जो सेनेट उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानीअ जे पुट अली हैदर गिलानीअ पारां हिकु पार्लियामेंटेरियन खे पैसा ॾियण वारी मुबैना वीडियो साम्हूं अची वई। वीडियो में अली हैदर गिलानी पार्लियामेंट मेंबर खे वोट ज़ाया करण जो बि तरीक़ो ॿुधाए रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन खां अली हैदर गिलानीअ जे मुबैना वोट ख़रीद करण वारी वीडियो जो नोटिस वठण जो मुतालिबो करे छॾियो। ख़ासि मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त वीडियो साम्हूं अचण बैदि यूसुफ रज़ा गिलानी इलेक्शन तां हथ खणी वञे। इलेक्शन कमीशन मामले जी शफ़ाफ़ जांच कराए। सिंध असेंबलीअ जा मेंबर्स ऐवान जो तक़दुस विसारे वेठा। PTI जे बाक़ी मेंबर्स असलम अबड़ो, शहरयार शहर ऐं करीम बख्श गबोल हुकूमती दौर पारां आजिया ते PTI जे MPS जो शदीद एहतजाज। हिक ॿिए ते लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो। ऐवान अधु कलाक ताईं जंग जो मैदान बणियल रहियो। हुकूमती ऐं मुखालिफ़ धुर मेंबर्स MPA करीम बख्श गबोल खे ऐवान में घीलींदा रहिया। डिप्टी स्पीकर इजलास मुलतवी करे छॾियो। स्पीकर झेड़े जो नोटिस वठंदे जांच रिपोर्ट तलब करे वरिती। PTI जे नाराज़ मेंबर्स असलम अबड़ो ऐं शहरयार शहर पारां सेनेट लाइ PTI उम्मीदवारनि सैफुल्ला अबड़ो ऐं फैसल वावड़ा खे वोट न ॾियण जो वाज़े ऐलान। असलम अबड़ो ऐं शहरयार शहर चयो आहे त सिंध जे अवाम PTI खे वोट ॾिना, पर वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे अवाम लाइ कुझु बि न कयो। 3 सालनि में वफ़ाक़ सिंध खे छा ॾिनो, ॿुधायो वञे। सिंध असेंबलीअ में झेड़े दौरान सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ज़ख़्मी थी पियो। असेंबलीअ जे फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त PTI MPA सईद आफरीदी सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला खे बखु हणी हेठि किराए रहियो आहे। औरत MPAs बि हिक ॿिए सां विढ़ंदे ऐवान मां भॼंदे नज़र आयूं। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जा अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ ते इल्ज़ाम। हलीम आदिल शेख चयो आहे त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जेल में ख़रीद करण जी कोशिश कई। जेल सुप्रींटेंडेंट हसन सैतो ज़रिए ख़रीद करण जी कोशिश थी। मुंहिंजे इनकार करण तां मूंखे जेल में तंग कयो वियो। PTI जो को बि मेंबर न विकामंदो। वोट खे गुझे रखण मां लॻे थो त इलेक्शन कमीशन बि हिननि सां मिलियल आहे। सेनेट इलेक्शन में असांजो मुक़ाबिलो माफ़िया सां आहे, पर शिकस्त अपोज़िशन जो मुक़दर बणिबी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त सेनेट चूंड में कामयाबी माणे अवामी मुफ़ादनि में कानून साज़ी कंदासीं। वज़ीर आज़म हफ़ीज़ शेख खे कामयाब करण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। हुकूमती ऐं इत्तेहादी मेंबर्स जे मान में मांझांदो बि ॾिनो। अपोज़िशन सदाईं सरप्राइज़ ॾिनो आहे। 24 कलाकनि खां पोइ जेको धमाको थींदो उन बैदि अवां खे 28 मई विसरी वेंदी। BNP सरबराह अख्तर मेंगल चयो आहे त अपोज़िशन मां लॻी रहियो आहे त हफ़ीज़ शेख जो बिस्तरो गोल थी वियो आहे। हुक्मराननि खे इक़्तिदार खां सवाइ ॿी का बि दिलचस्पी न आहे। बलोचनि जे सक़ाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां बलोच शागिर्दनि पारां अब्बास रिंद, आलिम रिंद, परवेज़ रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में खान पेट्रोल पंप खां हिकु रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदी। नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे नौजवान चयो त असांखे पंहिंजे सक़ाफ़त ते फ़ख़ुरु आहे ऐं असां अॼु सक़ाफ़त जो ॾिहाड़ो पुरजोश जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। नवाबशाह PhD टेस्ट पास। इलेक्शन कमेटीअ पारां 2009 में सिंध यूनिवर्सिटीअ जे पारां वरितल टेस्ट पास करण बावजूदि ऑफर ऑर्डर न मिलण वारे अमल ख़िलाफ़ राशिद रहमान, मेमण, सैयद अदनान हाशमी, मंसूर जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त तालीम खातो सिंध हिकु भेरो ॿीहर बेरोज़गार नौजवाननि खे फुरण लाइ मैदान में लथो आहे। हुननि चयो त असां 2009 में सिंध यूनिवर्सिटीअ पारां PhD जी टेस्ट ॾिनी हुई, जेका पास ऐं सभु घुर्जूं बि पूरियूं कयूं, पर वेटिंग में रखियो वियो। असां अदालत में वियासीं। अदालत ऑफर ऑर्डर जारी करण जा हुकुम बि जारी कया, पर हिन महिल ताईं को बि ऑर्डर नाहे थियो, जंहिं ते हुननि वज़ीर आला सिंध तालीम जे वज़ीर ऐं वस वारनि खां अपील कई आहे त खेनि ऑर्डर जारी करे बेरोज़गारीअ खां बचायो वञे। नुसरत वाह रेगुलेटरी दरिया खान मरीअ भरिसां इरिगेशन जे ज़मीन ते कब्ज़ो करे ठाहियल केतिरा ई घर ड्राए पट कया विया। SDO इरिगेशन, AC रेवेन्यू इंक्रोचमेंट ऐं हद जे पुलिस नुसरत वाह रेगुलेटरी भरिसां मुसलसल 3 भेरो कार्रवाई करे हाकिम ज़रदारी, अरशद कासकेली समेत 50 खां वधीक रहवासियुनि जा घर ड्राया विया। रहवासियुनि जो खुले आसमान हेठि सामान पियल, जंहिं ते हुननि चयो त असांखे बेघर कयो वियो आहे। असांखे खुले आसमान हेठि वेठल आहियूं।
हुननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त खेनि मुतबादिला जॻह ॾिनियूं वञनि। VIP जे रोड बंगवार कॉलोनी नवाबशाह में बि यंग मला इत्तेहाद पारां पीपल्स पार्टीअ जे ज़िलई सदर आशिक़ हुसैन ज़रदारी, चाचा अली अकबर जमाली, मेहा ख़ान रिंद, दोस्त अली रिंद ऐं ॿियनि खे आजियाणो ॾिनो वियो। उन मौक़े ते PP जे अॻवान सदर चाचा अली अकबर जमाली चयो त इमरान नियाज़ीअ जी हुकूमत महांगाईअ ते कंट्रोल करण में मुकमल नाकाम वई आहे। हर रोज़ पेट्रोल जी क़ीमतुनि में वाधि कई वञे थी। अवाम सां कयल वाइदनि मां हिकु बि पूरो नाहे कयो वियो। ग़रीब ॿ वक़्त मानीअ लाइ बि परेशान आहिनि। इमरान नियाज़ी वाइदो कयो हुयो त 1 करोड़ नौकरियूं ऐं 50 लख घर ॾींदुसि, पर अफ़सोस 1 करोड़ खां वधीक माण्हुनि खे बेरोज़गार कयो वियो आहे ऐं 50 लख खां वधीक घरनि खे इंक्रोचमेंट जे नाले सां ड्राहेपट कयो वियो आहे। हुन चयो त इंशाअल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी क़यादत में इनक़लाब आणे नियाज़ी हुकूमत जो ख़ात्मो कयो वेंदो ऐं हुननि चयो त नवाबशाह ज़िले जे तरक़ियाती कमनि लाइ साबिक़ सदर MNA आसिफ़ अली ज़रदारीअ जे तरफ़ां 63 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि। वधि खां वधि तरक़ियाती कम करे बेरोज़गारनि खे रोज़गार फराहम कयो वेंदो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।